हिन वक़्तु मौजूदु आहियूं मेहर शहर में ऐं मां पंहिंजे नए ब्लॉग सां गॾु मेहर में अव्हां सां वरी मथो मुंहिंजी अव्हां सां नए ब्लॉग में हाज़िर आहियां ऐं मुंहिंजी हिन वक़्तु कोशिशि आहे त नए ब्लॉग में मेहर जूं जेके दरगाहूं आहिनि उहे दरगाहुनि जो अव्हांखे दीदार करायां ऐं शुरूआति मां कंदुमि शहर खां मेहर जी शहर जूं जेके दरगाहूं आहिनि मां उन्हनि जो अव्हांखे दीदार करणु हाणे वठी हलंदुसि तव्हांखे उन्हनि दरगाहुनि ॾांहुं। नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं दरगाह सखी सैयद हाजन शाह बुखारी जंहिंजी जेका दरगाह हिते मेहर शहर में ककोल जे किनारे ते आहे। ही मंदर आहिनि ककोल जे किनारे जा ऐं हिन सां गॾोगॾु हीअ दरगाह सखी सैयद हाजन शाह बुखारी, हिन तरफ़ ही ककोल ऐं कुझु रहाइश। अॼु असां अव्हांखे सखी सैयद हाजन शाह बुखारीअ जी हीअ दरगाह इन जो अंदरियां मंदरु अव्हांखे ॿुधाईंदासीं। मूंसां गॾु मुंहिंजो दोस्त अहमद रज़ा आगरो पिणु मौजूदु आहे जेको कुझु तारीख़ ॿुधाईंदो सैयद मुहसिन शाह बुखारी ऐं सखी सैयद हाजन शाह बुखारी उन बाबति ॿुधाईंदो त ही सैयद उच शरीफ़ खां हिते आया ऐं 17वीं सदीअ में हिते ही मेड़ आया आहिनि। त ही ॿुधायो त यानी घणा भाइर हुया ऐं उनजा नाला कहिड़ा हुया जेके हिते आया? 7 भाइर हुया पाण में जी, जेके उच शरीफ़ खां हिते आया हिजरत करे। जी जी, तक़रीबन मीरनि जो दौर आहे। जी जी जी, 1700 ख़तमु थिए थो ऐं 1100 शुरूआत थिए थी 1800 ईस्वी सन जी। हा हा, इन दौर विच में ही हिते आया सैयद मुहसिन शाह बुखारी, सैयद हाजन शाह बुखारी। अच्छा, ऐं ॿिया होॾे ककोल जे कड़े रखियल आहिनि गंजन वारे पासे सैयद मेहर शाह, हा ऐं पटड़ी वारे पासे रखियल आहे साईं रोड सां हा, साईं नूर शाह आहे, साईं लश्कर शाह आहे, साईं आदम शाह आहे जेके तव्हां पाण हलिया होॾे काज़ी। अच्छा अच्छा, इहे सभई जेके हिन ई हिकिड़ी कड़ी सां गंढियल आहिनि। अच्छा, हिते परे परे खां ज़ाइरीन ईंदा आहिनि, ज़ियारत कंदा आहिनि। सही सही सही, शाह सखी आहिनि साईं हाजन शाह बुखारी। जी जी, कॾहिं आहे मुक़ाम हिन देह जो नालो आहे देह प्राण। देह प्राण, हा जी जी, देह प्राण देह प्राण जो ही कब्रिस्तान आहे जिते सैयद वॾो मुक़ाम आहे। क़दीमी कब्रिस्तान जिते सैयद मुहसिन शाह बुखारी ऐं सखी सैयद हाजन शाह बुखारी जी दरगाह आहे। असां अव्हांखे हिन जो प्राण ऐं रोजान सैयद मुहसिन शाह ऐं सैयद हाजन शाह जी मज़ार अंदरि। अंदरि अव्हां जी तुरबतूं वग़ैरह ॾिठियूं ऐं हिन वक़्तु हिते बि काफ़ी ज़ाइरीन ज़ियारत करण लाइ हिते अचनि था। ही दरगाह मेहर शहर में हिन ॿाहिरि कब्रिस्तान में मौजूदु आहे। असां अव्हांखे मेहर जूं अॼु दरगाहूं उन जूं असां अव्हांखे दीदार कराईंदासीं। तमामु क़दीमी कब्रिस्तान आहे जिते शहर जा जेके माण्हू काफ़ी तइदाद में हिते आरामी आहिनि। पुराणा जेके इलाइक़े जा माण्हू आहिनि हिते जी, फली पहिरियों रखंदा हुआ पली पोटा जेके सिंधल मैसर रहाकू, हा, उन्हनि जो बि हिते कब्रिस्तान आहे। उनखां पोइ पंवर जेके सिंधल मैसर जा, उन खां पोइ वरी आहिनि महेसर। जी जी जी, इहे सिलसिलो जेको आहे हलंदो अचे थो, जेको आहे 1700 खां 1800 खां 1900 खां ईस्वी खां। जी जी, ऐं हीअ तक़रीबन महेसरनि जूं मज़ारूं आहिनि, परियां मेमण रखियल आहिनि। आगरनि जो बि कब्रिस्तान हिते आहे। अच्छा, हिन खेर में कमु करण वारा जेको आगरा बि वठंदा हुआ, जेके रस्तनि ते सबीलूं लॻाईंदा आहिनि। सबील जो इन्हनि ई जेको आहे पहिरियां खां शुरूआति कई। मोहम्मद साले आगरे जी इहा साईं जी पहिरांदी में मज़ार आहे। अच्छा, जेको असुलु फैज़ मोहम्मद आगरे जो आहे। हाँ, उहो इन पहिरांदी में साईं जन में रखियल आहे। अच्छा अच्छा ठीकु अच्छा, आहे। इहे 2 भाइर हिते रखियल आहिनि। जी इन्हनि जी, जो कुझु औलाद जेको आहे ओॾे बि रखियल आहिनि ऐं हिते हाजन शाह में मज़ारूं आहिनि अच्छा, इन्हनि जूं।
सही सही नाज़रीन, हिन वक़्तु असां सैयद मुहसिन शाह बुखारी ऐं सखी सैयद हादिन शाह बुखारीअ जी दरगाह अव्हांखे असां हुनजो दीदार करायो। हाणे असां अव्हांखे वरी ॿी दरगाह ते अव्हांखे वठी हलंदासीं। दरगाह मुसाफ़िर अहमद शाह ऐं हैदर शाह बुखारी, मेहड़ भट्टी रोड ते इहा दरगाह वाक़िअ आहे। भट्टी रोड ते मुसाफ़िर पीर अहमद शाह ऐं सैयद हैदर शाह बुखारी। दरगाह जी अॾावत मुकमिल कोन्हे। दरगाह जी टॉम जेको आहे मक़बरो उहो पिणु कमु रहियल आहे काफ़ी। ऐं हीअ अंदरि हीअ भई मुसाफ़िर पीर जंहिंजी हीअ हुन सां गॾोगॾु कोई रईस गुलाम सिंह वरद मरहूम मिठो खन खोसो उनजी तुरबत आहे। ऐं हीअ मुसाफ़िर पीर हीअ उनजी तुरबत आहे। कमु हलंदड़ आहे जेको मुकमिल अञा न थी सघियो आहे। दरगाह सखी सैयद लश्कर अली शाह घोट रिज़वी रहमतुल्लाह अलैह, मेहड़ शहर में हीअ दरगाह वाक़िअ आहे। दरगाह जो असमंदर ही पिणु हिकु सैयद आहे। हुन सां मुंसलिक सैयद आदम शाह, सैयद नूर शाह, सैयद हाजन शाह, सैयद लश्कर शाह ही अहातो आहे ॿाहिरि पाणी। हुनजा कुझु मुरीद वग़ैरह हिते दफ़न थियल आहिनि। दरगाह जो अंदरियों जेको असां तव्हांखे ॾेखारींदासीं, सखी सैयद लश्कर अली शाह घोट जो अंदरि तुरबतूं आहिनि।
अंदरियो मंदरु तुर्बत जो अवां हुनजो दीदार कयो। हीअ वरी असां ॿाहिरि अची वियासीं। दरगाह सैयद बचल शाह सैयद बचल शाह दरगाह मेहर जी। मक्या हीअ दरगाह थेबा रोड ते वाक़ई आहे। दरगाह सैयद बचल शाह। अंदर व्यू वठो हीअ पुराणी दरगाह जेका ठहियल आहे हिन वक़्तु हुनजी नई अॾावत हिकु मक़बरे सां पिणु थी रही आहे। ऐं हीअ पुराणी दरगाह सैयद बचल शाह बुखारी। दरगाह जी तुर्बत सैयद बचल शाह बुखारी। मेहर जूं ही दरगाहूं ही सैयद जेके 17वीं सदी ईस्वी में उच्च शरीफ़ खां मेहर तरफ़ आया, जंहिंमें सैयद आदम शाह, सैयद नूर शाह, सैयद लश्कर शाह, सैयद बचल शाह। ही पुराणी दरगाह उहा हुनजी अॾावत हिन वक़्तु हीअ